अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद कयां थो ख़ैरियत सां हूंदो। तो सोजो हिन वीडियोज़ में असां ॻाल्हि कंदासीं न्यू ड्रामा सीरियल मोहब्बतनि जे माॻ जे बारे में। त उन जा डायरेक्टर कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं उहो ड्रामो कॾहिं रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों सॼी अपडेट तव्हांखे ॾींदासीं। इन खां पहिरीं जेकर तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटन खे ऑल करे छॾींदा, जीअं असांजो हर नई वीडियो सभ खां पहिरीं बासनियम ताईं पहुची सघे। हलो था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। दोस्तों ड्रामा सीरियल मोहब्बतनि जो माॻ जो डायरेक्टर अज़ीज़ कंबरानी यानी कि ज़हर ज़िंदगी ड्रामे जो राणो आहे ऐं हिन ड्रामे में काफ़ी बहितरीन अदाकार कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें अहमद अली शेख यानी कमाल ख़ान, रसाई निसार शाह यानी कि रईस गफ़ार ख़ान, अब्बास कुल ओढाणो ऐं मामा लालू ऐं ॿिया बि काफ़ी तमामु सुठा एक्टर कमु करे रहिया आहिनि। दोस्तों जेकॾहिं हिन ड्रामे जी रिलीज़ करण जी ॻाल्हि कयूं त 1 महीनो 2024 में ही ड्रामो सिंध टीवी ते रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों इहो जेको असांजो नंढिड़ो वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटन खे ऑल करे छॾींदा। मिलंदासीं हिकु ॿिए वीडियो में, जेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त ऐं पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। ख़ुदा हाफ़िज़।